अॼु असांजो वीडियो आहे हिकु अहिड़ी सिंधी शख़्सियत जे बारे में जंहिं पाकिस्तान तोड़े इंडिया जी फिल्मुनि ऐं ड्रामनि में अदाकारी करे पाण मञायो आहे ऐं सिंधी कल्चर ते ठहियल उर्दू फिल्म मूमल राणो में बि हीरोइन जो किरदारु अदा कयो आहे। जी दोस्तो, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तो, अॼु असांजो वीडियो आहे उर्दू ड्रामनि ऐं फिल्मुनि जी अदाकारा सबा कमर जे बारे में। सबा कमर पाकिस्तान जी तमामु मशहूरु, ख़ूबसूरत ऐं हाईएस्ट पेड अदाकारा आहे। सबा कमर पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री ऐं ड्रामनि जी अदाकारा आहे जंहिं पंहिंजे फ़नी सफ़र में तमामु घणी मनता माणी आहे ऐं 22 खां मथे मुख़्तलिफ़ एवार्ड पिणु माणिया आहिनि ऐं उन खां अलावा इंडियन यानी बॉलीवुड फिल्मुनि में पिणु कमु करण जो एज़ाज़ बि माणे चुकी आहे। सबा कमर जो जनमु 5 अप्रैल 1984 में सिंध जे शहर हैदराबाद में हिकु सिंधी सैयद फैमिली में थियो। सबा जो मुकमल नालो सबा कमर ज़मान आहे। सबा कमर जी फैमिलीअ में हिन वक़्तु 3 वॾियूं भेनर आहिनि ऐं हिकु नंढो भाउ हुयो जंहिंजो 15 नवंबर 2022 में इंतकाल थी चुको आहे। सबा कमर जे वालिद कमर ज़मान साहब जो तालुक़ सिंध हैदराबाद सां हुयो ऐं संदसि जी वालदा पंजाबी घराणे जी हुई। हिन जे नंढपण में ई हिन जे वालिद जो इंतकाल थी वियो। उहो ई सबबु हुयो जो हिन जी वालदा पंहिंजी औलाद खे वठी पंहिंजे पेके यानी सबा कमर जे नानाणे में वञी रही। सबा कमर जी परवरिश संदसि नानी पंजाब जे शहर गुजरांवाला में कई, जंहिंखां पोइ सबा तालीम हासिलु करण लाइ लाहौर वई ऐं पंहिंजी तालीम मुकमल कई ऐं अहिड़ी रीति 2004 में पंहिंजे शोबिज़ कैरियर जी शुरूआति कई। हिन 2004 में अबरलक जे कलाम बोलिया में मॉडल तौरु कमु कयो ऐं साॻे ई साल में जियो टीवीअ जी टेलीफिल्म इश्क में हीरोइन तौरु कमु करे पंहिंजे एक्टिंग कैरियर जी शुरूआति कई। सबा कमर जेतिरो ख़ूबसूरत आहे उन खां वधीक मंझियल अदाकारा आहे। हिन जंहिं बि किरदार में कमु कयो आहे पाण खे उन में मुकमल तौरु जज़्ब कयो आहे, जंहिंजो मिसाल हिन जो ड्रामो बेशरम आहे जेको पाकिस्तान जे तमामु वॾी सतह जे डायरेक्टर फारूक रिंद डायरेक्ट कयो आहे। उन में सबा खे तमामु घणी पज़ीराई मिली आहे। उन खां अलावा इंडियन अदाकार इरफान ख़ान सां गॾु बॉलीवुड फिल्म हिंदी मीडियम में बि कमु करे पाण खे दुनिया में मञायो आहे। उन ई फिल्म जे करे द टाइम्स ऑफ इंडिया लिखे थी त सबा हिंदी मीडियम में मीता बात्रा जे किरदार में इरफान जी डोमिनेटिंग वाइफ तौरु हिंदी सिनेमा खे तमामु ख़ूबसूरत अदाकारी ॾिनी आहे। उन खां अलावा rediff.com वेबसाइट सबा कमर जी अदाकारीअ खे नेचुरल अदाकारी तौरु साराहियो आहे। उन ई फिल्म जे करे सबा खे मुख़्तलिफ़ बेस्ट डेब्यू अदाकारा ऐं बेस्ट अदाकारा जा एवार्ड मिलिया ऐं काफ़ी एवार्डनि में नॉमिनेट कयो वियो। सबा जी कयल फिल्मुनि जा नाला कुझु हिन रीति आहिनि: मंटो, लाहौर से आगे, 8969, हिंदी मीडियम, घबराना नहीं है ऐं कमली। उन खां अलावा सबा 9 टेलीफिल्मुनि, 2 शॉर्ट फिल्मुनि जहिड़ोक मूमल राणो ऐं सिक्का में कमु करे चुकी आहे। सबा लॻभॻि 80 खां मथे टीवी ड्रामनि में कमु करे पाण मञायो आहे। पंहिंजे फ़नी सफ़र में फिल्मुनि ड्रामनि खां अलावा कुझु ड्रामनि में महिमान अदाकारा तौरु कमु पिणु कयो आहे। उन खां अलावा 7 म्यूज़िक वीडियोज़ में मॉडलिंग ऐं 7 टीवी शोज़ जी होस्टिंग करे चुकी आहे। अव्हांखे वधीक ॿुधायूं त सबा कमर ज़मान 4 वेब सीरीज़ में अदाकारी करे पाण मञायो आहे। जी दोस्तो, त हीअ हुई मालूमात उर्दू ड्रामनि ऐं फिल्मुनि में अदाकारी कंदड़ सिंधी शख़्सियत सबा कमर जे बारे में। उमेद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखो। वॾी महिरबानी, लख थोरा। जी लतीफ़, जय झूलेलाल।